बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त सेनेट चूंडूं ख़रीद करण जी कोशिश कई वई आहे। चूंडनि में हिस्सो ज़रूर वठंदासीं। PDM जो मक़सद मौजूदा हुकूमत खे नाकाम करणु आहे। PP ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदी आहे। अवाम जे हक़नि लाइ विढ़ंदा रहंदासीं। ख़ुर्शीद शाह खे जंहिं केस में गिरफ़्तार कयो वियो आहे उन केस खे इंघायो पियो वञे। खेसि रेफरेंस दाख़िल थियण बावजूदि जेल कस्टडी में रखियो वियो आहे। ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ बि को सबूत न मिलंदो। ख़ुर्शीद शाह बाइज़्ज़त आज़ाद थींदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन एहतसाब अदालत ॿाहिरां ख़ुर्शीद शाह सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो। सखर ऐं सुल्तानकोट में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जा दौरा। सखर में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत करप्शन खे ख़त्म करणु चाहे थी। हक़ीक़त इहा आहे त अञा ताईं करप्शन मुकम्मल तौर ते ख़त्म नाहे थी। ताज़ा तरीन सूरत हाल मूजिबि महांगाई जी शरह में घटिताई थी आहे। सिंध हुकूमत खां सवाल करणु घुरिजे त सूबे में एतिरी महांगाई छो आहे। कराची पैकेज ते वज़ीर आला इत्मीनान जो इज़हार कयो, पर लॻे थो त मुर्तज़ा वाह पंहिंजे वज़ीर आला मां मुतमइन न आहे। सॼी सिंध में तरक़ियाती पैकेज ॾींदासीं। सखर में नई पुल जी तामीर जल्द कई वेंदी। सखर हैदराबाद मोटरवे जी तामीर में कुछ रुकावटूं हुजण सबब देर थी आहे। K4 मनसूबो आख़िरी मरहलनि में दाख़िल आहे। सुल्तानकोट में PTI अॻवान आगा तैमूर ख़ान पठान जी रिहाइश गाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर रिथाबंदी तरक़ी असद उमर चयो आहे त सिंध जो अवाम बाशऊर आहे जेको तब्दीली चाहे थो। सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, तंहिं हूंदे बि सिंध जा माण्हू मसइलनि जो शिकार आहिनि। सिंध में पुलिस जे हूंदे धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। शिकारपुर जो मिठो पाणी आचार मशहूरु आहे। सखर में आमदनी का वधीक असासन वारे केस में ख़ुर्शीद शाह समेत समूरा जवाबदार अदालत पेश। ॿुधणी 4 फरवरी ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी वर्कर्स जो ख़ुर्शीद शाह जी आज़ादी लाइ एहतजाज। कमर ज़मान कायरा, चौधरी मंज़ूर ऐं नैयर बुखारी जी ख़ुर्शीद शाह सां मुलाक़ात। अदालत ॿाहिरां ख़ुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महांगाई रुगो इमरान ख़ान जे घर में घटि थी आहे। इमरान ख़ान चयो हो त 3 महीननि दौरान करप्शन जो ख़ात्मो आणींदो। मुल्क में करप्शन ख़त्म थियण बदिरां वधी वई आहे। खरी मीरवा में पोरहेट ट्रैक्टर ट्रॉली तां किरी फौती मसूद इस्लामी जो ताल्लुक़ ॻोठ मोहम्मद बख्श इस्लामी सां ॿुधायो पियो वञे। संदसि मड़ अस्पताल आंदो वियो जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारिसनि हवाले कयो वियो। खैरपुर जे रिटायर्ड उस्ताद जो पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज। मुज़म्मिल कॉलोनी वासी रिटायर्ड उस्ताद ग़ुलाम शब्बीर घुमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रिश्तेदारी न करण तां बाअसर मंसूर अली घुमरो, इक़बाल घुमरो, मंठार अली, सलीम अहमद घुमरो ऐं ॿिया मूंखे तंग करे रहिया आहिनि। तशद्दुद कयो वियो ऐं पेशाब पीआरे तज़लील कई वई। मुंहिंजी न्याणी ऐं ज़ाल जी इज्तिमाई लॼ लुटी वई ऐं मुंहिंजे घर जी औरतुनि खे नशो ॾेई ऑपरेशन ज़रिए ॿार बंदि कया विया। मुंहिंजी रिटायरमेंट जा 80 लख रुपया हड़प कया विया आहिनि। हुन अपील कंदे चयो त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गौसपुर में सेहत खाते पारां अताई डॉक्टर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन। 3 अस्पतालूं सील, केतिराई अताई डॉक्टर अस्पतालूं बंदि करे फ़रार। सेहत खाते जे फोकल पर्सन डॉक्टर ख़लीक बाजकानी गौसपुर में मुख़्तलिफ़ हंधनि ते अताई डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 3 अताई डॉक्टर्स जूं क्लिनिक्स सील कयूं, जॾहिं त केतिराई डॉक्टर अॻुवाट इत्तला मिलण ते अस्पतालूं बंदि करे फ़रार थी विया। मटियारी जी सभ खां वॾी डॉक्टर कॉलोनी बुनियादी सहूलतुनि खां महरूम। रहवासियुनि जो एहतजाज। ड्रेनेज, गैस, पीअण जे साफ़ पाणी ऐं बुनियादी सहूलतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ रहवासियुनि फरीद अली मलाह, रिज़वान सूमरो, अनवर ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त असां 30 सालनि खां कॉलोनी में रिहाइश पज़ीर आहियूं, पर अफ़सोस जो समय घरनि ते मुश्तमिल डॉक्टर कॉलोनी गैस, पीअण जे पाणी ऐं सफ़ाई सुथराई खां महरूम आहे। उन्हनि घुर कई त डॉक्टर कॉलोनी खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। मसू गुरगड़ी वेझो कोली बिरादरी जे घरनि खे बाह। 3 घर सड़ी रख। ॻोठ मोले ॾिनो मीर बार वटि कोली बिरादरी जे कखान घरनि खे ओचितो बाह लॻी वई, जंहिंमें मिठू कोली, रामू कोली ऐं कानू कोली जे घरनि में ज़ख़ीरो कयल 20 मण कणिक, कपिड़ा ऐं 80,000 रोक रक़म सड़ी रख थी विया। तहरीकी में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां TTC ट्रेनिंग कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ गॾियल एहतजाज। STP, एक्शन कमेटी, शहीद दोदो सूमरो ऑर्गेनाइज़ेशन ऐं समाजी अॻवाननि एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु कॉलेज जे फाइनेंस मैनेजर अज़ीज़ भुट्टो कॉलेज इंतज़ामिया जी करप्शन जा सबूत मीडिया खे पेश कया, जंहिं ते खेसि हटायो वियो आहे। कॉलेज इंतज़ामिया शागिर्दनि खां 500 बजाए 4500 रुपया उगाड़िया आहिनि। हुननि घुर कई त कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गौसपुर में औरतुनि पारां घर ख़ाली करण जा नोटिस मिलण ख़िलाफ़ एंटी इंक्रोचमेंट कमेटी ख़िलाफ़ एहतजाज। समाजी तंज़ीम जी औरतुनि मुस्मात इरशाद ख़ातून, माई मोरा ऐं माई मीरज़ादी मोहम्मदानी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां सालनि खां वठी गौसपुर जे ग़रीबाबाद वारे इलाइक़े में रहूं पिया, पोइ बि असांखे बेघर करण जी साज़िश सिटी वई आहे। हर 3 महीने घर ख़ाली करण जा नोटिस ॾेई ज़हनी अज़ियतनि जो निशानो बणायो पियो वञे। हुकूमत खे अपील आहे त ग़रीबनि मथां रहम कयो वञे। सुल्तानकोट भरिसां रोलू कुतनि 6 वरियनि जे नीगर खे ॾाढ़े छॾियो। ॻोठ थरड़ो बखराणी में रोलू कुतनि हमिलो करे 6 वरियनि जे नीगर न्याज़ बखराणी खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। रूरल हेल्थ सेंटर में वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज पिणु कयो वियो।
बेरिया सिटी में जिला काउंसिल पारां अदालती हुकुम ते सरकारी क्वार्टर खाली कराया विया। चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट काउंसिल अब्दुल रसूल खोसो पुलिस नफरी साण करे लुत्फुल्ला बाट, फयाज मेमण, शहनाज रांझाणी ॿियनि खां क्वार्टर खाली कराया। संदसि चवण हो त जिला काउंसिल जे बेरिया में 32 एकड़ ज़मीन ऐं कुझु क्वार्टर आहिनि जिन ते कब्ज़ा थियल हुआ जेके खाली कराया आहिनि। पाक वतन पार्टी जे चेयरमैन मीर सैफुल्ला खान डोमकी चयो आहे त मौजूदा हुकुमराननि अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। अवाम अॼु बि पीअण जे साफ़ पाणी, रोड रस्तनि, सिहत ऐं तालीम जहिड़ी सहूलियतुनि खां महरूम आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन बख़्तियाराबाद में जलसे खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त पाक वतन पार्टी हाणे मुल्क गीर पार्टी बणिजी उभरी रही आहे जंहिंमें वॾी तादाद में माण्हू शमूलियत इख्तियार करे रहिया आहिनि। मटियारी में सिंध तरक्की पसंद पार्टी जो इजलास थी गुजरियो। जिले मटियारी लाइ नई बॉडी चूंडी वई। इजलास की सदारत मरकजी वाइस चेयरमैन डॉक्टर अब्दुल हमीद मेमण कई, जिते नई बॉडी में जिले सदर लाइ फतह गाहोटी, जनरल सेक्रेटरी गुलाम हैदर निजामानी, नायब सदर रसूल बख्श सोलंगी, जॉइंट सेक्रेटरी मिसरी लड़को, खजांची रहमदिल मक्सी, प्रेस सेक्रेटरी रियाज चांडियो ऐं राब्ता सेक्रेटरी सुल्तान सोलंगी खे चूंडियो वियो, जॾहिं त गॾोगॾु नई चूंडियल उहिदेदारनि खां हलफ़ पिणु वरितो वियो। ऐं बहादुरपुर में सालियानी क्रिकेट टूर्नामेंट 6 टीम्स में मुक़ाबलो। अर रहमान 11 टूर्नामेंट पंहिंजे नाव करे वरिती। आरिफ बहरानी, इम्तियाज़ टामरी ऐं तुफ़ैल बहरानी पारां करायल सालियाने क्रिकेट टूर्नामेंट में 6 टीम्स हिस्सो वरितो, जिन मां अर रहमान ऐं हक़ बाहू 11 फाइनल में पहुतियूं, जिते हक़ बाहू 11 10 ओवर्स में 118 रन्स जो हदफ़ ॾिनो, जेको अर रहमान 11 8 ओवर्स में मुकम्मल करे मैच खटे वरिती। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।